सिंधड़ी तोता सदके आकरणो सिर ऐं जान बा अमानत बचाइबो मिठड़ी तुंहिंजो मान किरोणे कुसदा अची इत जो दे जहिड़ा जवान गैरत ते कुर्बान केर न थींदो कंबराणी चवे। यार दोस्तों अर्जाती असांजो क़ौमी कोरस है जैमें असां सां कोरस में साथ ॾियण लाइ आहिनि शाइर आजिज़ अब्दुल गफूर ज़रदारी, शाइर अनवर कमरानी, शाइर गुलाम रसूल घायल, उस्ताद इमामुद्दीन जतोई ऐं मुंहिंजो शागिर्द अनवर अली ज़रदारी। हाणे कभी कान देर तोखां वठ बावेर बस हिन ई महीने में सिंध कभी आज़ाद तोखे कब बर्बाद सिधियूं गोलियूं हाणे सीने में। हाणे कभी कान देर तोखां वठ बातवेर बस हिन ई महीने में सिंध कभी आज़ाद तोखे कब बर्बाद सिधियूं गोलियूं हाणे सीने में। ताकत जा तूफान आहियूं तूं वारी जी जन ठेरी आहीं अथे खोदे जे डाकन जन लगी पियो तो जिन ॾिस शिकिल आईने में। सिंध कभी आज़ाद तोखे कबो बर्बाद सिधियूं गोलियूं हन सीने में। हाणे कभी कान देर तोखां वठ बातवेर बस हिन ई महीने में सिंध कभी आज़ाद तोखे कब बर्बाद सिधियूं गोलियूं हाणे सीने में। शेर दादू अखमद तमाशा है रेस अली हसन पंवर, जावेद अकबर मेमून, मोहम्मद मूसा खोखर, हाजी गुलाम हैदर मला, मोहम्मद मुकीम लाड़िक, मोहम्मद रफीक लाड़िक, खान मोहम्मद जमाली, मुहकम खान लुंड, मुर्तजा लुंड, फिल्जी स्टेशन खान अब्दुल रशीद हिमोरोजी। ये सिंधड़िया मुझे सिंधियुन जी मुझे भेनरन जी मुझे भारन जी मुझे भेनरन जी मुझे भारन जी। ये सिंधड़िया मुझे सिंधियुन जी मुझे अदड़न जी मुझे अदड़न जी मुझे अदड़न जी मुझे अदड़न जी। ये सिंध आहे फनकारन जी ये सिंध
अदीबन शायरन जी तोखे बदन में बू तोखे जिस्म में जूं तुझे धप पसीने में सिंध कभी आजाद तोखे कब बर्बाद सिद्धू गोलियूं हानी सीने में आने कभी कान देर तोखा वठ बात वेर बस इन ही महीने में सिंध कभी आजाद तोखे कब बर्बाद सिद्धू गोलियूं हानी सीने में जान गई जेल में कोड़ा बिठली दासी पर मरण ताईं इहा गाल हुंदी असीं सिंध न ॾींदासीं दिल खोले विढ़ंदासीं कमीनन सां खबराई चवे अॼु सिंधी सभु सुजाग थियो ऐं ज़ुल्म जो हिसाब वठणो आहे जहाज रत जी वो अमड़ खे तोहफ़ो ॾियणो दुश्मनन आखेरो कयो सिंध ते इहो यार सिंधन ला मिहणो मलाह कयो अहद पको अज मुजाहिद या शहीद थियणो उनकी तलवादी फरमाशा है शहर जदे खां हाजी मोहब्बत शाहानी ऐं हाजी गुलाम रसूल शाहानी जी वधिक फरमाशा है फतेहपुर खां खैरपुर नसन शाह खां उस्ताद इमाम बख्श ड्राइवर दादू पुरानो बस स्टॉप खां रेडियो मिस्त्री अलीगढ़ जतोई ट्रक ड्राइवर अली अनवर जतोई ऐं ट्रक ड्राइवर गुलाम सिंह सियाल ऐं उस्ताद इमाम दीन जतोई जी कंपरानी केड़ी सराह करे घोट भिटाई शाह आहे घोट भिटाई शाह आहे कंबरानी केड़ी सराह करे हिते घोट भिटाई शाह आहे घोट भिटाई शाह आहे सिंध ठाही पान अलाह मुझो साह आए जेको सिंध में घुमे ये तो चवे जन घुमा पियो मदीने में सिंध कभी आजाद तोखे कब बर्बाद सिद्धू गोलियूं हाणे सीने में हाणे कभी कान देर तोखा वठ बात वेर बस नई महीने में सिंध कभी आजाद तोखे कब बर्बाद सिद्धू गोलियूं हाणे सीने